अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में भली कार माया सैमा वहाब शामिल क्यों था हेडलाइंस। बिलावल भुट्टो ज़रदारी बिजली अघनि में वाद खे रद्द करे छॾियो। पीपल्स पार्टी जे शरीक चेयरमैन बिलावल भुट्टो पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त पीपल्स पार्टी सुभाणे महांगाई ख़िलाफ़ सॼे मुल्क में एहतजाज कंदी। IMF जे इशारनि ते बिजली महांगी कई आहे। बिजली महांगी करण अवाम जो मुआशी क़त्ल बराबर आहे। अवाम जे खीसनि ते अॻई अरबें रुपयनि जो धाड़ो हयो वियो। छा इहा तब्दीली आहे त अवाम खां गिरह खसियो वञे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो त मुआशी तरक़ी जूं दावाऊं करण वारा अॼु किथे आहिनि। अवाम खे दुबण में धिकींदड़ इमरान ख़ान क़ौम जो ॾोहारी आहे। पीपल्स पार्टी सुभाणे सॼे मुल्क में धरना हणंदी। धरणे में पाण बि शिरकत कंदुसि। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त मकानी चूंडनि वारे कानून में तरमीम जी गुंजाइश आहे। अपोज़िशन खे तरमीम में न हंगामे में दिलचस्पी आहे। गवर्नर सिंध पहिरें ॾींहुं चई छॾियो हो तूं बिल पास न कंदो। हॉर्स ट्रेडिंग जो ॾोल वॼायो वियो। तरमीम थियल कानून खे ॿीहर असेंबली में पेश कयो वेंदो। ॻाल्हियूं मीडिया में न पाण में थियनि हा। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वॾे वज़ीर चयो त PTI अॻु में बि न हुई त अॻिते बि न हूंदी। माण्हू पाण चोर हुजे त ॿियनि खे बि चोर सम्झंदो आहे। 2017 जी आदमशुमारी ते सिंध खे एतिराज़ हुयो। सिंध जी आबादी खे ग़लति ॻणियो वियो। सिंध जे मुआशी माण्हुनि सां वॾी नाइंसाफ़ी थी रही आहे। हर थाणे जो SHO टिमाही रिपोर्ट ऐं स्कूल जो प्रिंसिपल पंहिंजा मुशाहिदा UC में जमा कराईंदो। पीपल्स पार्टी पेट्रोल की क़ीमत में वाध ऐं महांगे ख़िलाफ़ थींदड़ एहतजाज जो शेड्यूल जारी करे छॾियो। सुभाणे जुमे जी नमाज़ खां पोइ क़ौमी शाहराह ऐं हाईवेज़ ते मुज़ाहिरा करे धरना हया वेंदा। सिंध जी राजधानी में अॻूणे वॾे वज़ीर सैयद कामिल शाह, शीर रहमान, सईद गनी ॿियनि जी अॻवानी में एहतजाज कयो वेंदो। हैदराबाद, सखर, शहीद बेनज़ीराबाद, मेट्रो ख़ासि लाड़काणे समेत सॼी सिंध में एहतजाज कयो वेंदो। मुंहिंजे नाले सां ग़लति बयान खे मनसूब करण वारा अपोज़िशन खे विरहाइण चाहिनि था। पीपल्स पार्टी जे शरीक चेयरमैन अॻूणे सदर आसिफ ज़रदारी चयो त कंहिं बि अपोज़िशन अॻवान ख़िलाफ़ का बि ॻाल्हि नाहे कई। बिजली ॿीहर महांगी, फी यूनिट ते £5 वाट नेपरा नोटिफिकेशन जारी करे छॾियो। बिजली माहवार फ्यूल एडजस्टमेंट जी मद में महांगी कई हुई। अक्टूबर जी फ्यूल एडजस्टमेंट में बिजली महांगी थी के इलेक्ट्रिक ऐं लाइफ लाइन जा वाहिपेदार वाधो अघनि खां आजा हूंदा। कराची में मुस्लिम नून ग्रीन लाइन बस मंसूबे जो अलामती इफ्तिताह करे छॾियो। नूली अॻवान एहसन इक़बाल जी अॻवानी में पार्टी अॻवानी कारकुन नाज़िमाबाद में तक़रीब लाइ गॾु थिया। रेंजर्स लीगी कारकुननि खे ग्रीन लाइन जे पैदल हलण वारे पुल ते वञण खां रोके छॾियो। तक़रीब में बदनज़मी, हथ में डंडो लॻण सबबि एहसन इक़बाल ज़ख़्मी। एहसन इक़बाल जो चवणु आहे तूं अवाम तरफ़ां मंसूबो मुकमल थियण ते नवाज़ शरीफ़ जा थोरा मञे थो। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर पारां एहसन इक़बाल ते तनक़ीद। संदसि चवणु आहे त नून लीग जे दौर में रुगो ग्रीन लाइन मंसूबे ते ट्रैक जी तामीर शुरू करण खां अॻु को कमु नाहे थियो। सिंध असेंबली जे स्पीकर आगा सिराज दुरानी जे घर खे सब जेल करार ॾिनो वियो। घरू वज़ारत आगा सिराज दुरानी जे घर खे सब जेल करार ॾियण जो हुकुम जारी करे छॾियो। घर खे सब जेल करार ॾियण जो फ़ैसिलो सिंध जे वॾे वज़ीर जी मंज़ूरी सां कयो वियो। आगा सिराज दुरानी लांडी जेल खां डिफेंस में पंहिंजे घर मुंतक़िल। आमदो रफ़्त में ख़तरनि जे करे संदसि घर खे सब जेल करार ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो। इलेक्शन ट्रिब्यूनल शौकत तरीन खे खैबर पख्तूनख्वा मां सेनेट चूंडूं विढ़ण लाइ अहल करार ॾेई छॾियो। पेशावर मां सेनेट जी ख़ाली सीट ते चूंड लाइ PTI उम्मीदवार शौकत तरीन जी नामज़दगी कागज़नि ख़िलाफ़ अपील रद्द। इलेक्शन ट्रिब्यूनल महफ़ूज़ थियल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो।
मुल्क में आलमी मामलन तोड़े मकामी सतह ते थिंक टैंक की सख्त जरूरत है। 9/11 खां पोइ इस्लामी पाकिस्तान खिलाफ प्रोपेगेंडा कई हुई। इस्लामाबाद में कॉन्फ्रेंस के खिताब कंदे इमरान खान चयो त पाकिस्तान दुनिया में के ब्लॉक जो हिस्सो बणजण नथो चाहे। चाहियूं था त चीन ऐं अमरीका में सर्दमेरी खत्म करे सघूं। कश्मीर मसइले ते भारत सां ॻाल्हाइण जी भरपूर कोशिश कई वेंदी। RSS जे हूंदे भारत खे कंहिं दुश्मन जी ज़रूरत नाहे। वफ़ाक़ी सरकार जो सिंध दुश्मन फ़ैसिलो। सिंध जे माण्हुनि लाइ राशन ते रियायत ऐं हेल्थ इंश्योरेंस न ॾियण जो ऐलान। बाक़ी सूबनि जे माण्हुनि खे सिहत कार्ड ऐं राशन ते रियायत ॾिनी वेंदी। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जो चवणु आहे त सिहत कार्ड ऐं राशन ते रियायत ॾियण जी सहूलियत सिंध खां सवाइ पूरे मुल्क में मुयसर हूंदी। अटे दाली गे ते 29 अरब रुपयनि जी सब्सिडी ॾिनी वेंदी। हलंदड़ साल मुल्क में तरक़ी जी शरह 5% खां वधीक आहे। हुकूमत जी साख ते माण्हुनि जो एतमाद वधियो आहे। कराची में कराची में ॿिनि औरतुनि समेत 4 ॼणनि खे ओमिक्रॉन जो शक। ओवर ज़िले जे सिहत ऑफिसर मौजूदु। ओमिक्रॉन वायरस जे शक हेठाल 2 औरतूं घरनि में आइसोलेट ऐं 2 मरीज़ आगा खान अस्पताल में दाख़िल आहिनि। 65 वरनि जी महिरुनिसा जी ओमिक्रॉन टेस्ट रिपोर्ट हाकारी अची वई। मरीज़नि जी वधीक टेस्टुनि जो सिलसिलो हलंदड़। ओवर ज़िले में वायरस जी पखेड़ रोकण लाइ माइक्रो स्मार्ट लॉकडाउन लॻाइण जी तजवीज़। सिहत खाते जी सूबाई वज़ीर अज़रा पेचू चयो आहे 65 वरनि जी औरत खे ओमिक्रॉन वायरस जो शक आहे। केस जी स्टडी कई पई वञे। अलामतुनि मां लॻे थो त ओमिक्रॉन आहे। नतीजा अचण में 2 हफ़्ता लॻी सघनि था। ओमिक्रॉन वायरस तेज़ी सां पकिड़िजे थो पर घणो ख़तरनाक नाहे। वैक्सीन न कराइण सबबि वायरस तेज़ी सां पकिड़िबो आहे। शहरियुनि खे अपील आहे त वैक्सीन जा 2 डोज़ लॻाइण खां पोइ बूस्टर डोज़ बि लॻाइनि। मुल्क में कोरोना विघे 10 मरीज़ हयाती विञाए वेठा। NCOC पारां वधीक 350 नवनि केसनि जी तस्दीक। गुज़िरियल 24 कलाकनि में 46,697 कोरोना टेस्टूं कयूं वयूं। आलमी वबा जे मुतासिर 771 मरीज़नि जी हालत ॻणती जोगी। हाकारी केसनि जी शरह 0.74% रही। पाकिस्तान की बदकिस्मती है कि जो लोग हम पर मुसल्लत हैं ये वो ही लोग हैं जो अपोजिशन में होते थे तो पेट्रोल की कीमतों पर बड़ी बड़ी बातें करें। और उस वक्त हजरत उमर के भी वाकयात सुनाए जाते थे कौमी असम्बली के अंदर कि हजरत उमर के दौर में क्या होता था और हुक्मरान क्या करता था। अरे भाई आज लोग खुदकुशी कर रहे हैं। आज आप लोगों को शर्म नहीं आती? क्योंकि आज पेट्रोल की कीमत जो है वो तकरीबन 147 पर लीटर पर वरी बदकिस्मती आहे जो माज़ी में अपोजिशन बेंचिस ते वेही पेट्रोलियम अघनि ते ॻाल्हाईंदड़नि जी हुकूमत में अवाम महांगाई ऐं गुरबत सबबि ख़ुदकुशियुनि ते मजबूर आहे। PPMNA शाज़िया मरी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त मुल्क इमरान खान लाइ सस्तो हूंदो पर ग़रीब माण्हू त लंघण काटण ते मजबूर आहिनि। सस्ते मुल्क में हिकु मानी 15 रुपया थी चुकी आहे। वज़ीर आज़म चवे थो मुल्क में सस्ताई आहे त उनखे पंहिंजो इलाज कराइण घुर्जे। 10 डिसंबर ते पीपल्स पार्टी जो एहतजाज पेट्रोलियम इस्मुनि जे अघनि में वाध सबबि वधंदड़ महांगाई ख़िलाफ़ आहे। सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब चयो त आईन जे आर्टिकल 158 मूजिबि जितां गैस निकिरे थो पहिरियां हक़ उतां जो आहे। सॼे मुल्क में गैस अणलब थी वियो आहे। हिकु मुल्क में 2 कानून नथा हली सघनि। डॉलर वधीक 37 पैसा महांगो 177 रुपया 80 पैसनि जो थी वियो। 7 महीननि में डॉलर जो मुल्क 25 रुपया 52 पैसा वधी चुको। सिंध हुकूमती पाकिस्तान मेडिकल कमीशन में तकरार तेज़ थी वियो। MD केट में 65% खां घटि मार्कूं खणंदड़ शागिर्दनि खे दाख़िला न ॾिनी वञे। PMC सॼे मुल्क जे मेडिकल ऐं डेंटल कॉलेजिस खे हिदायतूं जारी करे छॾियूं। पधिरा में चयो वियो त MD केट में 65% मार्कूं न खणंदड़ शागिर्द खे MMC रजिस्टर न कंदो। सिंध काबीना मेडिकल ऐं डेंटल में दाख़िला जी शरह 65% मां घटाए 50% मुक़ररु कई हुई।
कराची में खीर जो नओं अघु 120 रुपया फी किलो मुक़रर। कराची के कमिश्नर खीर की नई क़ीमत जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। नोटिफिकेशन मूजिब खीर के नए अघ ते अमल अॼु खां शुरू थींदो। भञकिड़ी की सूरत में कानूनी कार्रवाई कई वेंदी। बाज़ार में खीर 140 रुपया फी लीटर विक्रो थियण लॻो। कराची में खीर जो नओं अघु मुक़रर थियण बावजूद मामलो मुंझी पियो। सिंध हाई कोर्ट में रिटेलर्स जे वकील जे नई क़ीमत ते ख़दशनि जो इज़हार अदालत कमिश्नर के तलब करे वरितो। खीर जे अघ जे तयन जो तरीक़ेकार बि पेश करण जो हुकुम। केस 14 सालनि खां अल्तवा हेठि आहे। मैकेनिज़म छो नाहे ठाहे वियो, अदालत जो पुछाणो। आर्मी पब्लिक स्कूल पेशावर साने पाण मुरादो केस में हुकूमत जवाब जमा कराइण लाइ सुप्रीम कोर्ट खां 3 हफ़्तनि जी मोहलत घुरी वरिती। दरख़्वास्त में इस्तदा केवीत वज़ीर आज़म शहीदनि जे वालिदैन सां मुलाक़ात लाइ कमेटी जोड़े छॾी आहे। मोहलत ॾिनी वञे जीअं अदालत में जामे रिपोर्ट पेश कई वञे। लाड़कानी में हथियारबंदनि जी फायरिंग में हिकु ॼणो क़त्ल। सिविल लाइन थाणे जे अध में अणॼातल मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि पीपल्स कॉलोनी जे रहवासी सलीम मुगेरी ते फायरिंग करे ॾिनी। ज़ख़्मी सलीम मुगेरी खे ॻणती जोगी हालत में चाणका अस्पताल मुंतक़िल कयो वियो। ज़ख़्मी शख़्स ज़ख़्मनि जी सट न संदे दम ॾेई छॾियो। कॾहिं भरिसां कार इल्ज़ामित मुड़ुस तां ज़ाल क़त्ल। ॻोठपुर रबारी में कृष्णा रबारी खे मुड़ुस कुआड़ियुनि जा वार करे क़त्ल करण बाद फरार थी वियो। लाश पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले। क़त्ल थियल कृष्णा मीरवा गोचाणी जे ॻोठ हाजी फतेह खान नोहाणी जी रवासण हुई। जरवार मां प्यार जे पुराणे पणे तां पलाव में कराची खां आयल 2 औरतूं ऐं 2 ॿारड़ा मुबैना तौर अगवा। ॻोठ वाहिद बख्श लुंड में मेहमान थिया लाल खातून, कायनात लुंड ऐं ॿारनि गुलाम रज़ा ऐं मोहम्मद रज़ा खे मुबैना तौर अगवा कयो वियो। मुतासिरनि जो एहतजाज। मुतासिर थियल बहराम लुंड जो चवणु आहे बिरादरी जा माण्हू अॻु वठी हथियारनि जे ज़ोर ते मर्दनि जा हथ पेर ॿधी औरतुनि खे अगवा करे विया। पीरगोल भरिसां सिम नालो थी पियो। 6 खां वधीक ॻोठ पाणी हेठि अची विया। दरगाह पीर अब्दुल कादिर शाह वटां सिम नालो थियण सबबि पाणी घरनि में दाख़िल थी वियो। मुतासिर ॻोठाणनि जो एहतजाज। ॻोठाणनि चयो आहे त सिम नाले जी खोटाई न थियण सबबि पाणी उथली सदन घरनि में दाख़िल थी वियो आहे। बदीन भरिसां साहिली पट्टी वारे इलाइक़े में नायाब नस्ल जी हिरणी जो बेरहमी सां शिकार। लाखो पीर ॻोठ में ॻोठाणनि नायाब नस्ल जी हिरण खे ॾिसी शिकारी कुता छॾे ॾिना। कुतनि डोड़ाए डोड़ाए नायाब नस्ल जी हिरणी खे मारे छॾियो। इतला ते जंगली जीव जे अमलदारनि पहुची तस्दीक बाद चइनि शिकारियुनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे छॾियो। कराची में वेस्ट इंडीज क्रिकेट टीम लाइ सिक्योरिटी प्लान तैयार। पढ़े टीम जी 13 दिसंबर ते शहर में आमद। होटल में रिहाइश। टीम की प्रैक्टिस 20 ऐं वनडे सीरीज़ दौरान अचवञ ऐं कराची में रवानगी के हवाले से सिक्योरिटी प्लान जोड़ियो वियो। पुलिस तर्जुमान मूजिब सिक्योरिटी लाइ पुलिस के 13 सीनियर ऑफिसर समेत 46 DSP 135 NGOs 3822 पुलिस एहलकार 50 लेडीज एहलकार रैपिड रिस्पॉन्स फोर्स जा 500 जवान ऐं स्पेशल सिक्योरिटी यूनिट जा 899 कमांडोज मुक़रर। नेशनल स्टेडियम और होटल से स्पेशल ब्रांच जा सादा कपड़ा पैरल सिक्योरिटी एहलकार भी फर्ज़ अंजाम ॾींदा। ट्रैफिक पुलिस भी रूट प्लान जोड़े छॾियो आहे।